नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अव्हांखे मोरो का ख़बर ॾिना। मोरो भरिसां ॻोठ वॾेरो अली असगर सोलंकी वेझो वेठल भुट्टा बिरादरी जे नौजवान अमजद वलद सिकंदर भुट्टो खिची में रसो विझी ख़ुदकुशी करे छॾी, जंहिंखे वण सां टंगियल ॾिसी आसपास जे माण्हुनि अहिड़ो इतला संदसि वारसनि खे ॾिनो, जंहिं जो इतला मिलण ते ई वारस नौजवान खे मोरो इस्पताल आंदो, जिथे डॉक्टरनि पारां फ़ौत थियण जी तस्दीक कई वई, जंहिं ते वारसनि में रोज़ ॾाढो पइजी वियो ऐं पीउ खे बेहोशी जा दौरा पइजी विया। इन मौक़े ते ख़ुदकुशी कंदड़ नौजवान जे वारसनि ॿुधायो त असांजी अॻु ई फ़ौतगी थियल हुई, असां तॾहिं ते वेठल हुआसीं। अचानक ख़बर पई त नौजवान अमजद पाण खे फाहो ॾिनो आहे। असां खणी इस्पताल पहुतासीं, जिथे डॉक्टर फ़ौत थियण जी तस्दीक कई आहे। पीउ चयो त नौजवान पुट खे ज़मीन ते कमु करण लाइ चयो, ज़मीन ते वञी ख़ुदकुशी करण जी झोरी विधो आहे। होॾां नौजवान जो लाश घर पहुचण ते रोज़ ॾाढो पइजी वियो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।